अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो ATN TV न्यूज़। मां आहियां तव्हांजो पंहिंजो अमरजद। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे नौजवान अॻवान डॉक्टर अदनान खान भुरगड़ी जी जिलानी हाउस मीरपुर में पाकिस्तान पीपल्स पार्टी के MNA ज़िले मीरपुर खास के सदर मीर मुनवर अली खान टालपुर, अॻूणे MNA डिवीज़न मीरपुर खास के सदर पीर आफ्ताब हुसैन शाह जिलानी, MPA अॻूणे मिनिस्टर सेठ हरिराम किशोरी लाल, MPA सेठ जुल्फ़कार अली शाह सां मुलाकात दौरान पाकिस्तान पीपल्स पार्टी के नौजवान अॻवान मीर अलादत खान टालपुर, पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िला मीरपुर खास जनरल सेक्रेटरी मीर हसन धोकाई, पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िला मीरपुर खास इंफॉर्मेशन सेक्रेटरी अब्दुल सलाम मेमण ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ। मुलाकात में पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां 17 अक्टूबर ते कराची में थींदड़ जलसा आम में अवामी शिरकत के यकीनी बनाइण ते तफ़सीली गौर विचार कयो वियो। उन मौके ते पाकिस्तान पीपल्स पार्टी के नौजवान अॻवान डॉक्टर अदनान खान भुरगड़ी ATN TV सां ॻाल्हाईंदे चयो त 18 अक्टूबर ते कराची में कारसाज़ जे शहीदनि खे भेटा पेश करण लाइ पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां 17 अक्टूबर ते कराची में हिकु जलसा आम जो ऐलान कयो वियो आहे, जंहिं में अवामी समुंड गॾु करे शहीदनि खे शुभ सलाम पेश कंदासीं ऐं मौजूदा नाकाम हुकूमत खे घर भेड़ो करण लाइ हिकमत अमली पिणु जोड़ींदासीं। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻवान डॉक्टर अदनान खान भुरगड़ी वधीक चयो त इंशाअल्लाह 17 अक्टूबर ते थींदड़ जलसो वफ़ाक़ी हुकूमत जी तॾावेड़ जी शुरूआत साबित थींदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो ATN TV न्यूज़।